नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सूबाई सलाहकार सौराब खान मरी खे पीपी चेयरमैन जो कोऑर्डिनेटर मुक़रर कयो वियो आहे ऐं जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त अॻूणो सूबाई सलाहकार सौराब खान मरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो कोऑर्डिनेटर मुक़रर कयो वियो। सौराब खान मरी पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन जो कोऑर्डिनेटर मुक़रर थियण खां पोइ कारकुननि में ख़ुशी जी लहर आहे, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मिठाइयूं विरहाइण जो सिलसिलो पिणु जारी आहे। ॿिए पासे सौराब खान मरी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कोऑर्डिनेटर मुक़रर थियण ते MNA नफ़ीसा शाह, सेनेटर मौला बख्श चांडियो, वॾे वज़ीर जे सलाहकार जावेद नायाब लिगारी, PP अॻवान माजिद आगा, यूथ विंग जे डिप्टी जनरल सेक्रेटरी मसवर राजपर, सिपाप जे नायब सदर दरिया खान मरी, फैज़ मरी ऐं ॿियनि अॻवान खेसि मुबारकूं ॾिनियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।